जे मथां मलिक असद तमामु घणो ॾमरियल आहे। हू मुंहिंजे रत जो प्यासो आहे ऐं हू चवे थो त हीउ हिकिड़ो आम माण्हू थी करे, हारी माण्हू थी करे कोस्तान में मुंहिंजे ख़िलाफ़ु जेको सो हिन आवाज़ु बुलंद कयो, बग़ावत कई आहे। असांजो कराची प्रेस क्लब ते मुज़ाहिरो कयो, उन खां पोइ हीउ रत जो प्यासो थी पियो आहे, मूंखे मारणु था चाहिनि ऐं हीअ मुंहिंजी जान माल ऐं मुंहिंजे मिट माइटनि जा वेरी थी पिया आहिनि, असांखे मारणु था चाहिनि। ऐं अपील कंदुसि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ ऑफ पाकिस्तान, वज़ीर अज़म पाकिस्तान ऐं वज़ीर आला सिंध सैद मुराद अली शाह, IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP जामशोरो खे त महिरबानी करे मूंखे तोहफ़ुज़ ॾिनो वञे। मुंहिंजी जान माल ऐं मुंहिंजे मिटनि माइटनि जी ज़िंदगी ख़तरो आहे, असांखे हू मारणु था चाहिनि। असां निकिरी नथा सघूं ॻोठनि जे ॿाहिरां, हितां हुतां जितां असां रोड तां निकिरूं था त हथियार बंदि खणी असांजो पीछो था कनि। उन्हनि राति बि असां ते फायरिंग करे हिकिड़ो इहो असांखे प्रेशर ॾिनो आहे ऐं मथां कुझु ॾींहंनि खां पोइ बलदियाती इलेक्शन आहे ऐं उहो प्रेशर था ॾियनि असां इलेक्शन था हथु खणूं, इलेक्शन न कयूं ऐं असांजे मथां कयो थो वञे। मूंखे मुंहिंजी जान माल खे ख़तरो आहे, मूंखे नुक़सानु था चाहिनि, मारणु था चाहिनि। ऐं हिन सोशल मीडिया जे थ्रू इहो तव्हांखे ॿुधाइणु चाहींदो, इहा वीडियो रिकॉर्ड ते रखी वञे, सुभाणे या कुझु बि मुंहिंजा मिट माइट या असांखे किथे बि को नुक़सानु जानी माली या मूंखे असांखे मारीनि था त हुनजो ज़िमेदार मलिक असद सिकंदर आहे ऐं उनजा माण्हू आहिनि जेके हिते हथियार बंद वठी फिरनि था। अमीर वश ख़ासकेली आहे, उनजा पुट आहिनि मुज़म्मिल मुदस्सिर ऐं ॿिया मुसलसिल माण्हू असांखे प्रेशराइज़ कनि पिया, टॉर्चर कराइनि था ऐं माण्हुनि खां हितां हुतां मैसेज कराइनि था त तव्हां जेको सो हीउ इलाइक़ो छॾियो ऐं हितां खां निकिरी वञो, इहे ज़मीनूं असांजियूं आहिनि, असां हिते असांजी पंहिंजी मर्ज़ी असांखे करणु न ॾींदासीं कुझु न। बहरहाल मूंखे मारणु था चाहिनि, मुंहिंजी जान खे ख़तरो आहे, मूंखे तहफ़ुज़